ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो। पहिरीं ॻाल्हि दोस्तों हाणे जेको आहे कमाल खान इहो हमिलो करे रईस गफ़ार खान जे मथां उतां निकिरी वियो आहे। तव्हां ॾिठो आहे हाणे हाकिम खान इन कमाल खान खे ॻोल्हण जे लाइ राति ॾींहुं हिकु करे छॾींदो आहे। रईस गफ़ार खान इहो सम्झंदो त हाकिम खान असां सां गद्दारी कई आहे, धोखो कयो आहे। हाकिम खान असांखे खिजाणी वणी कमाल खान खां गोली हणाई आहे ऐं हाकिम ऐं कमाल खान ॿई ॿधल आहिनि। हाणे हाकिम खान जे लाइ इहो मौत पैदा थी वियो आहे। रईस गफ़ार खान हाणे कीअं बि करे उहो कमाल खान खे ॻोल्हंदो ऐं बख़्शू खे ॻोल्हंदो। बख़्शू ऐं कमाल खान फ़िलहालु हिकु पासे निकिरी वेंदा। कमाल खान वॾो शातिर माण्हू आहे, उहो इन इंतज़ार में आहे त जीअं रईस गफ़ार खान मरे इन गोली मां त मां वञी ॻोठ ते जेको आहे न कब्ज़ो कयां ऐं वरी पग ॿधां, उहा पुराणी पग। लेकिन रईस गफ़ार खान ज़ख़्मी थींदो आहे, मरदो न आहे। नेठि अची जेको आहे ॻोठ वरी वापसि ईंदो। पोइ उहो हाकिम खान ऐं जेको आहे कमाल खान लाइ बाहि ॿारे छॾींदो, राति ॾींहुं हिकु करे छॾींदो। हाणे सभई जेको आहे प्लैनिंग कंदा ऐं रबनि खां बि पुछंदा तोखे गोली कीअं लॻी, ओठो हितां कीअं निकिरी वियो। ऐं रबनि हाणे ॿुधाए त ॿुधाए छा जो उन पंहिंजी ग़लती मां इहा मार खाधी ऐं ओठे ते एतबार कयईं। सॼो कुझु जेको आहे रबनि बि हाणे परेशान थींदो ऐं ॻोल्हण जी कोशिशि कंदो त मां ओठे खे या इन खे ॻोल्हियां जेको आहे अहमद खे। अहमद वञी पुॻो हाकिम खान जे ॻोठ जिथे उन गोली हणी ओठे वाह में शाख में किरी पियो। उतां जा माण्हू हाकिम खान जा तव्हां ॾिठो कढी खणी विया, ज़िंदा हुयो अञा। हाणे जे उहो बची वियो त हाकिम खान वारा उन सुञाणे वठंदा, उन खां पुछा कंदा तूं कहिड़े ॻोठ जो आहे। लेकिन उहो वक़्ती तौरु उन्हनि वटि वेंदो हाकिम खान जे माण्हुनि ऐं उन ॻोठ में रहंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे न उन खे थी सघे थो हाकिम खान इस्तेमालु करे अॻिते हली करे। वीडियो पुॻो दोस्तों पुॼाइण ते ख़ुदा हाफ़िज़।